नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कंदा कराची जे इलाइक़े सदर में हाव ॾारींदड़ वाक़ियो पेश आयो आहे। ज़ाल मुड़िस खे बेदर्दी सां क़त्ल करण बैदि लाश टुकड़ा टुकड़ा करे छॾियो आहे। पुलिस मूजिब सदर वारे इलाइक़े में रुबाब नाले ज़ालिम ज़ाल पंहिंजे 60 वरे जे मुड़िस मोहम्मद सोहेल वल्द मोहम्मद लतीफ़ खे गबा गबा करे क़त्ल करण बैदि लाश जा टुकड़ा मुख़्तलिफ़ कमरनि में उछलाए छॾिया आहिनि। ख़बर जे हवाले सां वाक़िए अपडेट कंदा कराची जे इलाइक़े सदर में हाव ॾारींदड़ वाक़ियो पेश आयो आहे। ज़ाल मुड़िस खे बेदर्दी सां क़त्ल करण बैदि लाश टुकड़ा टुकड़ा करे छॾियो आहे। पुलिस मूजिब सदर वारे इलाइक़े में रुबाब नाले ज़ालिम ज़ाल पंहिंजे 60 वरे जे मुड़िस मोहम्मद सोहेल वल्द मोहम्मद लतीफ़ खे गबा गबा करे क़त्ल करण बैदि लाश जा टुकड़ा टुकड़ा मुख़्तलिफ़ कमरनि में उछलाए छॾिया आहिनि। SSP साउथ ज़ुबैर नज़ीर चयो त औरत पंहिंजे मुड़िस खे बेदर्दी सां क़त्ल करण बैदि लाश भरिसां आराम सां सुम्ही रही। पुलिस मूजिब औरत जे कब्ज़े मां मुख़्तलिफ़ औज़ार हथ कया विया आहिनि। वाक़िए जी जांच शुरू कई वई आहे। नाज़रीन, अव्हां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾींदा हलूं त कराची जे इलाइक़े सदर में ज़ाल मुड़िस खे बेदर्दी सां क़त्ल करण बैदि लाश टुकड़ा टुकड़ा करे छॾियो आहे। कराची जे इलाइक़े सदर में हाव ॾारींदड़ वाक़ियो पेश आयो आहे। ज़ाल मुड़िस खे बेदर्दी सां क़त्ल करण बैदि लाश टुकड़ा टुकड़ा करे छॾियो। पुलिस मूजिब सदर वारे इलाइक़े में रुबाब नाले ज़ालिम ज़ाल पंहिंजे 60 वरे जे मुड़िस मोहम्मद सोहेल वल्द मोहम्मद लतीफ़ खे गबा गबा करे क़त्ल करण बैदि लाश जा टुकड़ा टुकड़ा मुख़्तलिफ़ कमरनि में उछलाए छॾिया। SSP साउथ ज़ुबैर नज़ीर जो चयो त औरत पंहिंजे मुड़िस खे बेदर्दी सां क़त्ल करण बैदि लाश भरिसां आराम सां सुम्ही रही। पुलिस मूजिब औरत जे कब्ज़े मां मुख़्तलिफ़ औज़ार हथ आया आहिनि। वाक़िए जी जांच शुरू कई वई आहे। नाज़रीन, अव्हां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर ॾींदा हलूं त कराची जे इलाइक़े सदर में ज़ाल मुड़िस खे बेदर्दी सां क़त्ल करण बैदि लाश टुकड़ा टुकड़ा करे छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, हाव ॾारींदड़ ख़बर आहे। अव्हां सां शेयर करे आहियूं कराची खां। कराची जे इलाइक़े सदर में इहो वाक़ियो पेश आयो आहे जिते ज़ाल पंहिंजे मुड़िस खे बेदर्दी सां क़त्ल करण बैदि लाश टुकड़ा टुकड़ा करे छॾियो। पुलिस मूजिब सदर वारे इलाइक़े में इहो वाक़ियो पेश आयो आहे। सदर जे इलाइक़े में रुबाब नाले ज़ालिम औरत ॿुधाई वञे पई जेका ज़ाल पंहिंजे मुड़िस 60 वरे जे मोहम्मद सोहेल वल्द मोहम्मद लतीफ़ खे गबा गबा करे क़त्ल करण बैदि लाश जा टुकड़ा मुख़्तलिफ़ कमरनि में उछलाए छॾिया आहिनि।